अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में मिलंदी। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो फिज़ा जी मां फिज़ा खे चवंदी त तूं मुंहिंजे लाइ ग़लति सोचे रही आहीं ऐं फिज़ा उनखे चवंदो त मां तो लाइ ग़लति नथो सोचां ऐं तव्हां मूंखे नौरो लाइ चयो हो त तव्हां इन खां धार थी वञो, पर उन ॿुधी वरितो इहा ॻाल्हि। बहरहाल मां नौरो खे नथी छॾे सघां। ऐं ॿिए पासे वारस पंहिंजी मासात सुहिणी खे चवंदो त वारस वेहे या वञे ऐं इन में नूरी कावड़ कंदो। नूरी उनखे चवंदो त वारस वञे ऐं वारस हितां वञे ॿी रेते अचे ई न। तो वारस जो मक़सदु इहा आहे त मां हर हाल में सुहिणी सां शादी कयां ऐं वारस खे नूरी घर में बीहणी कोन थो छॾे। ऐं ॿिए पासे मेरू नूरो खे चवंदो त मां तोसां हली गॾु शहर में रहां ऐं नूरो मेरू खे चवंदो त बाबा साईं जो मसइलो आहे ऐं हर ॻाल्हि उनजे हथ में आहे। मां तोखे नथी वठी सघां। अगरि मां तोखे शहर वठी वेंदुसि त बाबा साईं कावड़ कंदो। ऐं ॿिए पासे सुजरे जी घरवारी सुजरे खे चवंदो त तूं हाणे बिल्कुलु ठीक थी चुको आहीं ऐं हाणे तोखे डॉक्टर जल्द खां जल्द मोकल ॾेई छॾींदो। पाण पोइ घर हलंदासीं। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।